नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान करतारपुर मज़बूत रिकॉर्ड वक़्त ते मुकमल करण ते पंहिंजे हुकूमत खे मुबारकबाद ॾींदे चए त इहे करतारपुर सिख यात्रियुनि जे इस्तक़बाल जे लाइ तयारु आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान करतारपुर मनसूबे जूं तस्वीरूं ट्विटर ते शेयर कंदे चयो त मां गुरु नानक जे 550वें जनम ॾींहं जी तक़रीबा जे लाइ रिकॉर्ड मुदत में करतारपुर मनसूबो मुकमल करण ते पंहिंजी हुकूमत खे दिली मुबारक पेश करियां थो। करतारपुर सिख यात्रियुनि जे इस्तक़बाल जे लाइ पूरी तरह तैयार है। अॼु करतारपुर रवादारी मनसूबे जे इफ्तिदा तक़रीब में भारत खे नवजोत सिंह सिद्धू ऐं अॻूणो वज़ीर आज़म मनमोहन सिंह समेत अहम शख़्सियतूं शिरकत थींदियूं। वाज़े रहे त 2 ॾींहं अॻु वज़ीर आज़म करतारपुर ज़ियारत जे लाइ ईंदड़ सिख यात्रियुनि जे लाइ पासपोर्ट ऐं 10 ॾींहं अॻु दाख़िला जी शर्त ख़त्म करे छॾी हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।